जामशोरो जे गरीबाबाद कॉलोनी वासण नारी पंहिंजे अमड़ ऐं भाइरनि समेत पीउ जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो। जामशोरो जे गरीबाबाद कॉलोनी वासण 16 वरनि जी नारी मोमना बुरड़ो पंहिंजे पीर सन अमड़ हलीमा भाउ हबीब बुरड़ो मासूम भाइरनि हसनैन अली अहमद ऐं मोहम्मद अली बुरड़ो सां गॾिजी दाईंदे चयो त मुंहिंजो पीउ मवाली क़िस्म जो माण्हू आहे जेको मूं समेत अमड़ ऐं ॿियनि गर्भातनि ते बिना जवाज़ तशद्दुद कंदो रहंदो हुयो, जेका 2 महीना अॻु अलहदगी इख्तियार करे मेड़ खां जामशोरो राश इख्तियार कई, पर उन बावजूद बाबा ऐं संदसि साथी असांजी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। नारी मोमना बुरड़ो चयो, बाबा लुकमान बुरड़ो मुंहिंजो रिश्तो फुफाट सलेमान बुरड़ो सां कयो, हाणे ॿिए हंधि 6 लाख में विकिरो करणु चाहे थो। बाबा खे उन अमल खां रोकण ते मुंहिंजे भाउ हबीबुल्लाह बुरड़ो ते हमलो करे खेसि ज़ख़्मी कयो वियो। हिन DIG हैदराबाद SSP जामशोरो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त बाबा जे ज़ुल्म जो नोटिस वठी मूं समेत घरबाज़नि खे तहफ़्फ़ुज़ ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ब्यूरो रिपोर्ट, अनवर शोरो, सिंध सोशल न्यूज़, जामशोरो।